हिकिड़ी मुसीबत कलाबाग डैम मां मस जान छॾाईसीं त हाणे वरी 6 केनाल अची गीचीअ में पिया आहिनि। ॾाढा कालाबाग डैम ठाहिण जो मक़सद बि इहो ई हो त इन मां केनाल कढजनि। दरा 91 पाणी वारे ठाह खां अॻु उन ज़माने में ठठी ऐं बदीन ज़िलनि में सॼे पाकिस्तान खां वधीक कमद जो फसल भलो थींदो हो, छो त ॿिन्ही ज़िलनि खे पाणी मिलंदो हुयो। साल 1988 ऐं 89 में सिंध 1 करोड़ 20 लख टन कमद पैदा कयो, पंजाब 83 लख टन, जॾहिं त सिंध 37 लख टन वधीक कमद पैदा कयो। वरी ॾाढा 1989 ऐं 90 में सिंध 1 करोड़ 5 लख टन कमद जो फसल पैदा कयो, पंजाब 90 लख टन, जॾहिं त सिंध वरी बि 15 लख टन वधीक कमद पैदा कयो। पर पोइ 1991 वारे पाणीअ वारे मुआदे खां पोइ सिंध में पाणीअ जी खोट आई ऐं सिंध में कमद जी पैदावार पंजाब जे मुक़ाबले में घटि थींदी वई। ॾाढा पंजाब में फुटिन वारे इलाइक़े में बि शुगर मिलूं हणी वधीक पाणी खयो वियो, जेको बि सिंध जे हिसे जो हो। ॾाढा हाणे जेकॾहिं सिंधूअ मां वधीक केनाल कढिया विया त सिंध त सुकी वेंदी। ॾाढा बाबा धरती धणी रुगो तकरीरूं न कनि, पर अमली जदोजहद कनि। असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियनि ऐं वज़ारतूं छॾीनि ऐं पंहिंजे धरतीअ लाइ माडीअ जहिड़ी तहरीक हलाइनि। बाबा सदियुनि खां सिंधियुनि जो ज़रिए मुआश ज़रायत आहे, जंहिं लाइ अंग्रेज़ जेको धारियो हो तंहिं बि सिंध खे सखर बिराज ॾेई सिंध जी ज़राअत खे तरक़ी ॾियारी। पर ही असांजा मुस्लमान भाइर सिंधियुनि खे वधीक ॾियण जे बजाए सिंध खे बंजर पिया बणाइनि, बच्चा बंजर पिया बणाइनि।